अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो? उमेद आहे सब ठीक हूंदा। दोस्तों जो कि इन वीडियो में आउं तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां सिंध जे नाले वारे एक्टर हबीब पंवर, जंहिं पंहिंजो पत्थर दुनिया ड्रामे में भरपूर किरदारु निभायो हुयो। उन जे बारे में आउं तव्हांखे ॿुधाईंदुसि त उन जो ज़हर ज़िंदगी ड्रामे में कहिड़ो किरदारु आहे, उहो कहिड़े रोल सां पंहिंजे किरदार खे निभाईंदो, इहो आउं तव्हांखे हिन वीडियो में ॿुधाइण वारो आहियां। दोस्तों जीअं त आउं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हबीब पंवर ज़हर ज़िंदगी ड्रामे में अची वियो आहे ऐं उहो जीअं त पंहिंजो जेको किरदारु आहे उहो हिकु धाड़ेल जो किरदारु निभाए रहियो आहे ऐं ज़हर ज़िंदगी ड्रामे में हू कमाल खान जे इशारे ते हली रहियो आहे। जीअं कमाल खान चवेसि पियो तीअं ई हू करे पियो ऐं हबीब पंवर ज़हर ज़िंदगी ड्रामे में कमाल खान जे इशारे ते हली रहियो आहे। जीअं कमाल खान चवेसि पियो ईअं ई करे पियो। दोस्तों हबीब पंवर जो ज़हर ज़िंदगी ड्रामे में खेरू जे नाले सां कैरेक्टर आहे। ऐं दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ज़हर ज़िंदगी ड्रामे में असद कुरैशी ऐं कमाल खान जे विच में तमामु घणा वेछा वधी विया आहिनि ऐं जीअं त हू हिक ॿिए जा जानी दुश्मन पिणु बणिजी विया आहिनि। ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हबीब पंवर यानी खेरू असद कुरैशी जी ज़ाल खे घरां भॼाए असद कुरैशी जो ज़हर ज़िंदगी ड्रामे में घर वीरान करणु थो चाहे। दोस्तों वधीक ॾिसूं त हिन ड्रामे ज़हर ज़िंदगी में अॻिते छा पियो थिए।